सकरन खां रिपोर्ट करे रहियो आहे नूर मोहम्मद जमाली। पोज हिंदू पंचायत जे बिरादरी सतह ते थींदड़ इलेक्शन में झूलेलाल पैनल ऐं सनातन पैनल विच में थियल मुक़ाबले जे नतीजनि मूजिबि इलेक्शन चेयरमैन नथरमल ऐलान कयो त झूलेलाल पैनल 95 वोट खणी 36 वोटनि सां सोभ माणी, जॾहिं त सनातन पैनल 59 वोट हासिल करे सघियो। कामयाबी जे ऐलान बैदि झूलेलाल पैनल काज़ी सरफराज़ मेमण चौक ते नौजवाननि पारां जश्न मल्हायो वियो, जिते सोभ माणींदड़ पैनल पारां इलेक्शन में सालसी ऐं ख़ुश असलूबी वारो माहौल पैदा करण लाइ असिस्टेंट कमिश्नर पारां जुड़ियल 3 रुकनी कमेटी खे गुलनि जा हार पाराया विया, जंहिं ते कमेटी पिणु कामयाब पैनल खे हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। सालसी कमेटी में शहरी इतिहाद मां नियाज़ लाशारी, सकरन प्रेस क्लब मां काज़ी जावेद सनाई ऐं सोशल वेलफेयर मां आबाद राजपूत शामिल हुआ। उन मौके ते झूलेलाल पैनल जे सरवाण डॉक्टर प्रेम ॻाल्हाईंदे चयो त असीं शुक्रगुज़ार आहियूं पूज हिंदू बिरादरी जा, जिन असां ते एतमाद कयो आहे। पूरे कोशिश कंदासीं त संदन एतमाद ते पूरो लहूं। होॾां सनातन पैनल जे सरवाण पप्पू सोनारो शिकस्त तस्लीम कंदे कामयाब पैनल खे मुबारकूं ॾींदे खैर यकीन ॾियारियो आहे त बिरादरी जे मसइलनि ते साणस हर ॾुख सुख में गॾु आहियूं।